GSN जीअं त आउं इज़हार कासिम सिंजोर तालुका जो सदर STP जो दोस्तो जीअं त ही असांजे ज़िले में STP जे तरफ़ां तहरीर हली रही आहे मंशात ख़िलाफ़ ऐं अपील कयां थो IG सिंध खे DIG हैदराबाद SSP सांगड़ खे महिरबानी करे असांजे शहर में ही हलंदड़ ज़हर बंदि करायो वञे। ऐं असां नाला वठी था ॿुधायूं झोल शहर जो सोबत ख़ासकेली हर नशो हलाइण वारो सोबत ख़ासकेली चर्स आइस आफ़ीम हीरोन आदाब सफ़ीना हर सुपारी हलाईंदड़ ऐं सिंजोरे शहर खॾड़ो शहर में राणा सलीम महिरबानी कयो नशो बंदि करायो वञे न त 4 तारीख़ असांजो बुख हड़तालूं कैंप हयूं वेंदियूं रुगो ईअं न त को झोल शहर में लॻंदियूं पूरे ज़िले असांजे में असांजी 4 तारीख़ खां झोल शहर में असांजी बुख हड़ताली कैंप लॻंदी ऐं उन खां पोइ पूरे ज़िले में लॻायूं वेंदियूं। महिरबानी कयो SSP इहो पंहिंजा नशा पंहिंजे SHN खे पटा विझो ऐं इहो पंहिंजो नशो शहर में बंदि करायो वञे। जंहिं डीलर खे असां चऊं था हीउ बंदि कयो ॿारनि जे लाइ ज़हर आहे उहो चए थो आउं मंथली थो ॾियां ऐं झोल शहर जी 40 लख रुपया मंथली थो ॾियां। हुन सिंजोर था वञूं राणा खे चवंदा महिरबानी करे कचो ज़हर छॾियो ॿार बचा पूरा थी वेंदा उहो बि चए थो मंथली थो ॾियां 40 50 लख रुपया असां SHN खे था ॾियूं पोइ कीअं बंदि कंदा उहो। तव्हां SSP पंहिंजे SHO सिंजोरो ऐं SHO झोल खे को पटो विझो इहे मंशा जे ख़िलाफ़ न त कादिर मंगसी जा वर्कर आहियूं कंहिंखां टिॼण वारा कोन आहियूं असां हर शइ ते बीहंदा आहियूं हर जदोजहद में कादिर मंगसी असांजो चेयरमैन हूंदो आहे ऐं असां हुन जा पोइ लॻ हूंदा आहियूं। महिरबानी।